कंदासीं। सिंध काबीना वफ़ाक़ी हुकूमत का हेस्को ऐं सेप्को वठण जी उसूली मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध काबीना जे इजलास में जिना अस्पताल NICVD ऐं NICH वापसि वठण लाइ वफ़ाक़ सां थियल ठाह जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना जे इजलास में IBA टेस्ट ज़रिए भर्ती थियल उस्तादनि खे मार्च 2022 खां पको करण ऐं कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त 1 साल जे लाइ सूबे में पखियुनि जे शिकार ते पाबंदी लागू कई वई आहे। वधीक तफ़सील शबीर लाशारी जी हिन रिपोर्ट में। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल सिंध काबीना जे इजलास में काबीना मेंबरनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। सिंध काबीना इजलास में कराची जूं 3 वॾियूं इस्पतालूं वफ़ाक़ खां वापसि वठण ऐं 3 इस्पतालुनि जा इंतज़ाम वापसि वठण ऐं ख़र्च बर्दाश्त करण जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना खे ॿुधायो वियो त 7 जुलाई 2019 ते वफ़ाक़ी काबीना जना इस्पताल NICVD ऐं NICH वापसि सूबाई सरकार हवाले करण जी मंज़ूरी ॾिनी हुई। हिक ठाह तहत उहे इस्पतालूं 25 सालनि लाइ सिंध सरकार हवाले कयूं वेंदियूं ऐं समूरो ख़र्च सिंध सरकार बर्दाश्त कंदी। सिंध काबीना वफ़ाक़ सां इस्पतालनि बाबति ठाह लाइ ड्राफ्ट ऑपरेटिंग एंड मैनेजमेंट एग्रीमेंट जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना दवाउनि जी ख़रीदारी ते 17% GST लाइ 434.188 मिलियन रुपया ॾियण जी मंज़ूरी ॾिनी। सिंध काबीना में फ़ैसिलो कयो वियो त मौजूदा बजट मां का बि नई गाॾी ख़रीद न कई वेंदी। लाज़मी सर्विसिस सिहत खाते ऐं पुलिस खां सवाइ नई पोस्ट न ठाही वेंदी ऐं प्रोजेक्ट्स खां सवाइ का बि कच्ची भर्ती न थींदी। काबीना फ़ैसिलो कयो त स्कूलनि खां सवाइ को बि नओं फर्नीचर ख़रीद न कयो वेंदो ऐं ज़रूरी दौरे खां सवाइ को बि परॾेही दौरो न कयो वेंदो। सिंध काबीना 1 साल लाइ पखियुनि जे शिकार ते पाबंदी हणी छॾी। वॾे वज़ीर जो चवणो त पखी मासूम आहिनि ऐं ॿोॾ सबबि काफ़ी पखी मरी विया आहिनि। उन्हनि जी वाध वीज लाइ पाबंदी हणी पई वञे। संदसि चवणो त अहिड़ी पाबंदी लाइ सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन प्रिजर्वेशन एंड मैनेजमेंट रूल्स जी मंज़ूरी ॾिनी पई वञे। सिंध काबीना फिल्म सेंसरशिप फीस लागू करण खां इनकार कंदे चेयरमैन सिंध बोर्ड ऑफ फिल्म सेंसर ख़ालिद बिन शाहीन जे कॉन्ट्रैक्ट में 3 सालनि जे वाद जी मंज़ूरी ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो हो त असां फिल्म इंडस्ट्री खे तरक़ी वठाइण चाहियूं था। असांखे घणियूं फिल्मूं ठाहिण ऐं उन्हनि खे समूरियूं सहूलियतूं ॾियणु घुर्जनि। सिंध काबीना पारां 2012 जे 192 उस्तादनि खे मुक़रर करण ऐं 2018 में IBA पास JEST ऐं ECT उस्तादनि खे मार्च 2022 खां रेगुलर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना पारां 193 उन्हनि उस्तादनि खे नौकरी ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई जिन खे इंटरव्यू ऑफर लेटर ऐं मेडिकल लेटर मिली चुका हा। काबीना पारां 2012 जे 104 उन्हनि उस्तादनि खे बि नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई जिन जो मेडिकल 4 हफ़्ता बाद में थियो हो। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।